अस्सलाम वालेकुम दोस्तों। अनमोल रेडियो नेटवर्क लाइव स्टूडियो तलार खां तव्हां सां मुखातिब शाहजहान ख़ासि खेली। अॼु असांजे प्रोग्राम सुराण जे लाइ तमामु ख़ूबसूरत चूंड उमाणी पिरिन जे शहर पंगरियो लॻ समन सरकार जी नगरी खां असांजो अदबज़ोक दोस्त प्यारो दोस्त मोहम्मद असलम लिगारी साहब। गुलाब जे गुल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, गुलाब जे गुल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, चंड जे मिसल ते कहिड़ो गज़ल लिखिजे। सूंहं पिरी जी वेही वाखाण जे रॻो, सूंहं पिरी जी वेही वाखाण जे रॻो, बुखारी जे गज़ल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, चंड जे मिसल ते कहिड़ो गज़ल लिखिजे। ॾिसण सां ई मदहोश बनायो पिरिया, ॾिसण सां ई मदहोश बनायो पिरिया, धड़के थी दिल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, चंड जे मिसल ते कहिड़ो गज़ल लिखिजे। ख़ुदा हुनखे वेही तराशो हूंदो शायदि, ख़ुदा हुनखे वेही तराशो हूंदो शायदि, अहिड़े बदन मलमल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, चंड जे मिसल ते कहिड़ो गज़ल लिखिजे। लफ़्ज़ चूंडजनि नथा जो लिखां शाहजहान, लफ़्ज़ चूंडजनि नथा जो लिखां शाहजहान, बाग़ बहार ऐं बुलबुल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, गुलाब जे गुल ते कहिड़ो गज़ल लिखिजे, चंड जे मिसल ते कहिड़ो गज़ल लिखिजे। सई अनमोल मोहबतूं मोहम्मद असलम लिगारी साहब, पिरिन जे शहर पंगरियो समन सरकार जी नगरी खां असांजो प्यारो दोस्त अदबज़ोक दोस्त मोहम्मद असलम लिगारी साहब मुंहिंजो ई गज़ल मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ चूंड कयो। सई अनमोल मोहबतूं लख थोरा ऐं वॾा वर्तां जा।